जो अज असांजे प्यारे वतन पाकिस्तान जे आज़ादी जो ॾींहुं 14 अगस्त अॼो कोई ॾींहुं इन तरह सां अल्लाह ताला बिन खुशियुनि खे असांजे लाइ हिकिड़े ई ॾींहं में गॾु कयो आहे। हिकु हिन भलारी कुरानी सालिहीन जी महफ़िल जी हाज़िरी जी खुशी ऐं ॿी पंहिंजे वतन जे आज़ादी जी खुशी। अॼोके ॾींहुं पाकिस्तान के ठहे 69 साल मुकम्मिल थिया है। 14 अगस्त 1947 में पाकिस्तान आजाद थियो ऐं अज 14 अगस्त 2016 घणा साल थिया? 69 साल। अल्लाह जी अजीम नेमत है आजादी। जॾहिं पाकिस्तान, हिंदुस्तान, बांग्लादेश ये बर्रे सगीर सरबो हुयो, इनमें कसरत हिंदुन ऐं काफरन जी हुई। उहे मुसलमानन के अज़ियतूं ॾींदा हा। पंहिंजे इबादत में आज़ादी न हुई मुसलमानन के। पंहिंजे अकायद मुताबिक आज़ादी सां वक्त गुजारण जी उन्हनि जे लाइ सहूलत न हुई। तो अल्लाह रहमत करे असांजे अकाबिरीन अहले सुन्नत के, मशाइख अहले सुन्नत के जन पाकिस्तान जी तहरीक हलाई ऐं उन जे नतीजे में कायदे आज़म मोहम्मद अली जनाह, अल्लाह जो लख रहमतूं हुजन उन जे मज़ार जे मथां, बाबाए कौम अगवान बणियो ऐं उन जे पुश्त ते असांजा अकाबिरीन अहले सुन्नत जा आलिम ऐं मशाइख हुया जन जे ॾठ ते कायदे आज़म पाकिस्तान वठी हासिल कयो। ही आज़ाद खितो, ही आज़ाद ममलिकत इस्लाम जे नाले ते जुड़ी। पाकिस्तान इस्लाम जे नाले ते ठयो। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह रहमतुल्लाह अलैह बक़ौमी नज़रियो पेश कयो त हिंदू जुदा कौम आ, उन्हनि जो नज़रियो जुदा है, उन्हनि जा अकीदा जुदा आहिनि। असां मुसलमान जुदा कौम आहियूं, असांजो अकीदो भी जुदा, असांजो क़िबलो ऐं काबो भी जुदा है। दोस्तन मोहतरम, अज भी जेकी मुसलमान हिंदुस्तान में रहन था, खुसूसन गुजरात के अंदर, उन्हनि जे न्याणियुनि जी असमत दरी कई वई। अबे जे साम्हूं उन जे न्याणियुनि जूं लॼूं लुटियूं वियूं। बाबरी मस्जिद के शहीद कयो वियो। या जीअं कश्मीर में हींअर ज़ालिम ऐं जाबिर काफर फौज मुसलमाननि के मारे रही आहे बेगुनाह। उन्हनि जे अखियुनि में तेजाब विझी उन्हनि के नाबीना बणायो थो वञे पियो। अल्लाह जा लख शुक्र जंहिं असांखे आज़ाद मुल्क पाकिस्तान अता फरमायो। या आज़ादी अल्लाह जी नेमत आहे। चओ अल्लाह जी। कुरान मजीद में आज़ादी के अल्लाह ताला पंहिंजी नेमत करार ॾिनो आहे। कुरान मजीद में केतिरुनि जायुनि ते कौम मूसा जो ज़िक्र आहे। हजरत मूसा अलैहिस्सलाम जी कौम बनी इसराइल फिरौन जे तसल्लुत में हुई, आले फिरौन जे तसर्रुफ में हुई। पोइ उहे फिरौन वारा छा कंदा हा, जो हजरत मूसा जी कौम बनी इसराइल जे पुटनि के मारे कत्ल करे छॾींदा हा ऐं न्याणियुनि के जेरो छॾींदा हुया। हिन जे लाइ
तो उन्हनि में मर्द घटि थी वञनि, औरतूं घणियूं थी वञनि ऐं बेहयाई फैलजे। औरतूं जो घणियूं थींदियूं, मर्द उन्हनि जो संभालदार न हूंदो त इहा न्याणियुनि जी क़ौम काॾे वेंदी। उन्हनि खे तरह तरह जूं अज़ियतूं ॾींदा हुया। पोइ अल्लाह तबारक व तआला हज़रत मूसा कलीमुल्लाह खे मबूस फरमायो। जंहिं मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम जे आज़ादी जे लाइ फिरौन सां टक्कर खाधो। मूंखे ध्यान कयो, क़ाबिल तवज्जो ॻाल्हि आहे। हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम जी आज़ादी जे लाइ, पंहिंजी क़ौम खे फिरौन जे चुंगल मां कढण जे लाइ आज़ादी जो नारो हयो। मुंहिंजी क़ौम खे आज़ादी खपे। पोइ उन्हनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे तरह तरह सां तकलीफ़ूं ॾिनियूं, उनजी क़ौम खे अज़ियतूं ॾिनियूं, पर बिल आख़िर अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू हज़रत मूसा जी तहरीक आज़ादी के कामयाबी ॾिनी ऐं क़ौम बनी इसराइल फिरौन जे चुंगल मां आज़ाद थी ऐं अल्लाह तबारक व तआला उनखे आज़ाद सल्तनत ऐं आज़ाद ममलिकत अता फरमाई। कुरान मजीद में वो वाक़ियो हिन लफ्ज़न में रब्बुल आलमीन जल्ल शानु बयान फरमायो आ। व इज़ क़ाल मूसा लिक़ौमिही, ऐं याद कर ए नबी, ए मुंहिंजा महबूब याद कर। इज़ क़ाल मूसा लिक़ौमिही, जॾहिं मूसा कलीमुल्लाह पंहिंजी क़ौम खे फरमायो। जॾहिं क़ौम आज़ाद थी वई, फिरौन जे तसल्लुत खां आज़ाद थी वई, उन खां पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे मुखातिब थी फरमाइण लॻो, उज़्कुरू नेमतल्लाहि अलैकुम, ए मुंहिंजी क़ौम वारो, तव्हां पंहिंजे मथां अल्लाह जी नेमत खे यादि कयो। अल्लाह जी नेमत खे, अल्लाह जी नेमत खे, अल्लाह जी नेमत खे, तव्हां बि चओ अल्लाह जी नेमत खे याद कयो। या नेमत केड़ी हुई? केड़ी नेमत हुई जेका अल्लाह ताला जो नबी तो फरमाए तो उन्हें नेमत के याद कयो? केड़ी नेमत हुई? कुरान का पूछो। रब फरमाए तो इज़ अंजाकुम मिन आल फिरऔन, नेमत उहा हुई जॾहिं अल्लाह तव्हां के आल फिरऔन खां नजात अता फरमाई। अंजाकुम, जे ज़िल्लत में रुसवाई में बनी इसराइल हो तव्हां मुब्तला हुयो, अंजाकुम, उन्हें मां तव्हां के निजात ॾिनई ऐं आज़ादी अता फरमायई। उहा कहिड़ी ज़िल्लत हुई? रब फरमाए थो यसूमूनकुम सूअल अज़ाब, तव्हां के निहायत बुरो अज़ाब ॾींदा हा, बुरी सज़ा ॾींदा हुया। आले फिरौन वारा, फिरौन ऐं उनजी ज़ुर्रियत ऐं फिरौन ऐं उन जा कारिंदा तव्हां बनी इसराइलन खे वॾी सख़्त अज़ियतनाक अज़ाब ॾींदा हुया। उहो कहिड़ो हो? वयुज़ब्बिहून अब्नाअकुम, तव्हांजे पुटनि खे कुही छॾींदा हुया। वयस्तहयून निसाअकुम, तव्हांजे ज़ालुनि खे छॾे ॾींदा हुया। पुटनि खे मर्दनि खे कुही छॾनि, औरतुनि खे छॾे ॾियनि, तां त मर्द घटिजी वञनि, औरतूं घणियूं थी वञनि, फितनो फैलजे, फहाशी फैलजे, बेहयाई फैलजे, ऐं इन तरह सां उन्हनि खे ज़हनी अज़ियतूं ॾींदा हुया आले फिरऔन वारा। पर अल्लाह तव्हां ते नेमत कई जो उन्हनि ज़ालिमनि खां रब तव्हांखे आज़ादी अता फरमाई। वफ़ी ज़ालिकुम बलाउम मिन रब्बिकुम अज़ीम, ऐं इन ई ॻाल्हि जे अंदरि अल्लाह जे तरफ़ां तव्हांजे लाइ वॾी आज़माइश हुई, वॾो इम्तिहान हुयो। पुट क़ुरान मजीद जो इहो वाक़ियो बिल्कुलु असांजे बरे सगीर जे वाक़िए आज़ादी सां मिलंदड़ जुलंदड़। हुते आले फिरौन हुया जेके मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम खे ईज़ाईंदा हुया, उन्हनि जे न्याणियुनि जी असमत दरी कंदा हुया, उन्हनि खे सूअल अज़ाब, बुरो अज़ाब ॾींदा हुया। ऐं हिते वरी बरे सगीर जे अंदरि आले हनूद हुया।
हिंदू हुया, काफर हुया, जेके मुसलमानन के ईज़ा ईंदा हुया, अज़ियतूं ॾींदा हुया, एतिरियूं अज़ियतूं ॾींदा हुया जो तारीख़ जा किताब भरिया पिया आहिनि। एसी ताईं पंहिंजे हियांव ते हथ रखो त मां ॻाल्हि कयां, पंहिंजे दिल खे थामियो त मां ॻाल्हि कयां। जेॾी महिल आज़ादी जी तहरीक कामयाब थी ऐं मुसलमाननि लॾ पलाण शुरू कई, हिंदुस्तान में जा मुसलमान पाकिस्तान ॾे आया त लखे न्याणियुनि जी लॼूं लुटियूं वियूं, 3 लख माण्हू क़त्ल कया विया। ऐं मुंहिंजा दोस्तो रेल गाॾियूं भरिजी हलियूं पे त काफर हिंदू रेल गाॾियुनि में चढ़ी आया ऐं पूरियूं भरियल जो भरियल रेल गाॾियूं मुसलमाननि जूं उन्हनि खे कुहंदा विया, क़त्ल कंदा विया, न्याणियूं खणंदा विया, मर्द कुहंदा विया, न्याणियूं खणंदा विया, जो उहे रेलुनि जूं बोगियूं सॼियूं रत में वेहिजी हलियूं, रत में रेटियूं थी वियूं हलियूं। एॾियूं काफ़रनि अज़ियतूं मुसलमाननि खे ॾिनियूं। पोइ अल्लाह फरमाए थो त जॾहिं तव्हांखे आज़ादी मिले त उन नेमत जो शुक्र अदा कंदा कयो जो रब तव्हांखे आज़ाद कयो। अहिड़े जाबिर ज़ालिम काफरन खां रब्बुल आलमीन जल्ल शानु असांखे आज़ाद कयो। ॿी जाइ ते क़ुरान मजीद में रब्बुल आलमीन फरमायो व इज़ नज्जैनाकुम मिन आलि फिरऔन यसुमूनकुम सूअल अज़ाब युज़ब्बिहून अबनाअकुम व यस्तहयून निसाअकुम व फी ज़ालिकुम बलाउम मिर रब्बिकुम अज़ीम। सूरह बकरा जी आयत नंबर 49 में इहो ई अल्लाह ताला कॉन्सेप्ट ॿुधायो आहे त हे बनी इसराइलो, तव्हांखे फिरौन वारा अज़ियतूं ॾींदा हा, अज़ाब ॾींदा हा, ईज़ा पहुचाईंदा हा, तव्हांजे न्याणियुनि खे कुही छॾींदा हा, तव्हांजे मर्दनि खे जेरो छॾींदा हा, तव्हांजे मर्दनि खे कुही छॾींदा हा, न्याणियुनि खे अज़ियतुनि जे लाइ ज़िंदह छॾींदा हुया। पर इन ज़िल्लत वारी ज़िंदगी खां आज़ादी वारी ज़िंदगी रब तव्हांखे अता फरमाई। बरे सगीर जो हिकु मुसलमान हीरो टीपू सुल्तान वो फरमाइंदो हो त गिदड़ जी 100 साल जी जिंदगी खां शींहं जी हिकिड़े ॾींहं जी जिंदगी वधी। आज़ादी जो हिकिड़ो ॾींहुं 100 सालनि जे ज़िल्लत वारी गुलामी वारी जिंदगी खां, गुलामी वारी जिंदगी 100 सालनि खां हिकिड़ो ॾींहुं बि आज़ादी जो भलो। अज 14 अगस्त जो ॾींहुं उन नेमत जे शुक्राने जो ॾिहाड़ो आहे, उन इनाम इकराम इलाही जो एहसान अज़ीम जे याद करण जो ॾिहाड़ो आहे। कुरान फरमाए थो त उज़कुरू नेमत अल्लाह अलैकुम, इन नेमत आज़ादी के याद कयो जेका रब तव्हां ते नेमत फरमाई। अज पाकिस्तान में आज़ाद आहियूं, असांजी पाक फौज खे अल्लाह साईं जल्ल शानु हिम्मत ॾे, उन्हनि नौजवाननि जो मोराल बुलंद रखे जेकी सरहदुनि जी हिफ़ाज़त करे रहिया आहिनि। असां आज़ादी सां निमाज़ पढ़ूं, असांजी मर्ज़ी, रोज़ा रखूं, तहज्जुद पढ़ूं, जलसा कयूं, वाइज़ कयूं, तकरीरूं कयूं, को रोकण टोकण वारो न आहे। हाँ, जेकी हींअर बि कुफारनि जे मुल्क में रहनि था उन्हनि खे बांग चवण जी मोकल नाहे, बांग नथा चई सघनि, लाउड में बांग नथी चई सघिजे। अॼु ताईं बि अहिड़ा मुल्क आहिनि। हिकिड़ी मस्जिद आहे, कुझु ॾींहं थींदा मूं नेट में ॾिठो, मुल्क जो नालो मूंखे विसरी वियो आहे, इस्माइल शाह यादि हुजे त ॿुधाइजांइ। कंहिं मुल्क में मस्जिद खे काफ़रनि तालो हणी छॾियो, बंदि करे छॾियो, निमाज़ुनि खे दाख़िल थियण जी इजाज़त न आहे, मस्जिद सील थी वई। पर उन में मूवी ॾेखारी अथनि, मस्जिद खे ताला लॻा पिया आहिनि, मस्जिद बंदि आहे। पर जेॾी महिल निमाज़ जो टाइम थो थिए त पाणे लाउड वॼी था वञनि ऐं पाणे अज़ान जो आवाज़ शुरू थी थो वञे। हज़ारे काफ़र गॾु थिया आहिनि उनखे ॾिसण जे लाइ। मस्जिद सील आहे, माण्हू अंदर मौजूद न आहे, को ॻाल्हाइण वारो, निमाज़ पढ़ण वारे खे अंदर वञण जी मोकल न आहे, मस्जिद खे ताला लॻा पिया आहिनि। पर जेॾी महिल बांग जो टाइम थो थिए त लाउड वॼनि था, अज़ान जो आवाज़ अची रहियो।
इस्लाम हक्का मुसलमानी हक्का दीन बरहक्का चो इस्लाम हक जो दीन आ हक के जेको रोकींदो वो पाण नेस्तो नाबूद थी वेंदो ऐं हक वारन के अल्लाह आला ऐं बाला रखंदो। अज भी हिन आजाद मुल्क पाकिस्तान जा घणाई दुश्मन हिन। ये पाकिस्तान असांजो काफरन यहूदियुन नसारन जे लाइ ईअं आ जीअं अख में ॻाढ़ो मिर्च। पर इंशाअल्लाह ये मिर्च विझंदा सून पिया, ये मिर्च विझंदा सून। चवंदा त पाकिस्तान 1920 खां पोइ पाकिस्तान जो नक्शे ते नालो न हूंदो, पाकिस्तान मेटजी वेंदो। इंशाअल्लाह जेके पाकिस्तान के मेटाइण जा नापाक मंसूबा रखन था उहे खुद मेटजी वेंदा। पाकिस्तान क़यामत ताईं काम हूंदो आहे। छो त पाकिस्तान निंधण को ना है, पाकिस्तान निंधण को ना है। पाकिस्तान ते मदीने वारे साईं जी नजर। जॾहिं 65 जी जंग लगी हुई ना, हिंदुस्तान ने ऐलान कयो त असां सुबुह जी चाहे वञी लाहौर जे किले में पीअंदासीं ऐं हिंदुनि जो झंडो इंडिया वारो झंडो लाल किले जे मथां लाहौर जे किले जे मथां असां पंहिंजो झंडो चाढ़ींदासीं। 400 टैंकुनि जो जत्थो वठी हीअं निकिता हमले करण जे लाइ। होॾो काफ़र निकिता आहिनि। उहा ई रात आ त हज़रत किबला साईं कुरैशी रहमतुल्लाह अलैह असांजो ॾाढा मुर्शिद हज़रत पीर फज़ल अली शाह कुरैशी जो ख़लीफ़ो हज़रत मौलाना अब्दुल गफूर मदनी रहमतुल्लाह अलैह जेके मदीने में रहंदा हा, उहा ई रात हेॾो हिंदुनि जो जत्थो हलियो आहे पाकिस्तान ते हमले जे लाइ। उन रात ख़्वाब में ॾिसे थो त मदीने वारा साईं बुराक ते सुवार हिन तकड़ा तकड़ा वञनि पिया। हुजूर तकड़ा तकड़ा वञनि पिया ऐं मौला अली शेरे खुदा बि गॾु हुजनि त हज़रत मौलाना अब्दुल गफूर चयो त मां अॻियों आयुसि, अर्ज़ कयो या रसूल अल्लाह काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, ज़ियारत न थी आहे, दीदार न थियो आहे मुंहिंजा महबूब, अॼु काॾे तकड़ा था वञो? साईं फरमाइनि था अब्दुल गफूर मुंहिंजो रस्तो न रोक, मुंहिंजे पाकिस्तान ते हिंदू हमलो था कनि। मुझे पाकिस्तान ते अज हिंदू हमलो था कन, मां उन्हनि जी मदद जे लाइ वञी रहियो आहियां। कुर्बान या रसूल अल्लाह तुझे शफ़क़तुनि ता पाकिस्तानी घर आहियूं, गंदल आहियूं, गुनहगार आहियूं त बि तुंहिंजा आहियूं या रसूल अल्लाह। पाकिस्तान जी तोखे पारत मुझा सोना नबी सरदार, पाकिस्तान जी तोखे पारत तुझे गुलामन सा जंग जोटी, तुझे गुलामन सा जंग जोटी, अजवा वाञाणीअ जे ॿार, पाकिस्तान जी तोखे पारत मुंहिंजा सोना नबी सरदार, पाकिस्तान जी तोखे पारत। ओ तुझे गुलामन सा जंग जोटी, तुझे गुलामन सा जंग जोटी, अजवा वाञाणीअ जे ॿार, पाकिस्तान जी तोखे पारत। एटम इग्नी ठाहियूं त छा थियो, हे अमरीका वट दायूं त छा थियो? एटम ठाहियो अथनि, इग्नी मिसाइल ठाहियो अथनि, छा थी पियो? जे अमरीका मदद कनि त छा थी पियो? भली इंडिया तुंहिंजी अमरीका मदद करे, असांजो मदीने वारो साईं मददगार। गऊं जे पेशाब पीअण वारा, गऊं जे छेड़े खाइण वारा, तूं मुस्तफा जे गुलामनि ऐं शेरनि सां मुक़ाबलो कंदे?
जेडी मल शेर उथिया ऐं नारे तकबीर बुलंद थियो, ला इलाहा इल्लल्लाह जी सदा बुलंद थी, त तुंहिंजी धोती बि कोई कोन धोंदी। धोती धोण जे लाइ बि तोखे को धोबी न मिलंदो। ही मुस्तफा जा शेर आहिनि पाकिस्तान जी पुठ ते, पाकिस्तान जी मदद में मुंहिंजो मदीने वारो साईं। एटम इग्नी ठाहियूं त छा थियो, अमेरिका वटि दायूं त छा थियो। ओ तुंहिंजी मदद जे हूंदी असां सां, ओ तुंहिंजी मदद जे हूंदी असां सां, कसम खुदा जो बेड़ा पार, कसम खुदा जो, चओ कसम खुदा जो, कसम खुदा जो बेड़ा पार, कसम खुदा जो। पाकिस्तान जी तोखे आपारत मुंहिंजा सुहिणा नबी सरदार, पाकिस्तान जी तोखे आपारत। एटम इग्नी ठाहियूं त छा थियो, अमेरिका वटि दायूं त छा थियो। तुंहिंजी मदद जे आहे असां सां, या रसूल अल्लाह तुंहिंजी मदद जे, कसम खुदा जो बेड़ाई पार, कसम पाकिस्तान जी तोखे आपारत। हाय 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 सुभान अल्लाह। पाकिस्तान माना पाक आस्तान, पाक जाए जी, चो पाक आस्तान। ऐं मदीना तैयबा, मदीना तैयबा, मदीना रहण जी जाइ, आस्थान। मदीना लफ्जी लफ्जी माना है आस्थान, ऐं तैयबा जी माना है पाक। जेकॾहिं मदीना तैयबा जो उर्दू में या सिंधी में तर्जुमो कजे, मदीना तैयबा माना पाकिस्तान। अञा विहांउ न ठारियो। पाकिस्तान जी माना है मदीना तैयबा, मदीना तैयबा जी माना है पाकिस्तान। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जो रोज़ो पाक, गुंबद खदरा, अल्लाह सभिनी खे ॾेखारींदो। तस्वीर कढ गुंबद खदरा जी। गुंबद खदरा सोने नबी जो सोनो रोज़ो। रंग घणा अथसि जी। हेठो रंग जेको आहे अछो, ऐं मथो रंग साओ, ऐं मथों चोटी ते चंड, ऐं पाकिस्तान जे झंडे जा रंग बि ब, हिकिड़ो अछो रंग ऐं ॿियो साओ रंग। ये ॿई रंग जेकी महबूब जे गुंबद खदरा जा आहिनि, से असांजे सोने हबीब जे रोज़े अतहर जा आहिनि। सोने हबीब जे रोज़े अतहर जा रंग हेठों अछो आ, मथों साओ आ, मथों चंड आ, ऐं पाकिस्तान जे झंडे जे अंदर बि हेठों अछो आ, मथों साओ आ, ऐं साए में चंड आ। सुभान अल्लाह। अॼु मुंहिंजो पटको पाकिस्तान जो झंडो आ। अछो थोरो आ, साओ घणो आ। पाकिस्तान जे झंडे जो अॼु लिबास मूंखे बि नसीब थियो आहे। असांखे पंहिंजे वतन सां मोहब्बत आहे। हुब्बुल वतन मिनल ईमान, वतन जी मोहब्बत ईमान जो जुज़ आहे। हाँ, साओ ऐं अछो रंग, ऐं पासे में वरी डंडो, इहो इंडिया खे डंडो। समझो था?
सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पाकिस्तान जिंदाबाद, पाइंदाबाद। हे तव्हां ॾिसंदो त सोने हबीब जे रोज़े पाक जो रंग भी इहो ई तव्हांखे नज़र ईंदो। हाँ, सुभान अल्लाह। अल्लाह कंदो इहो पाकिस्तान वसंदो रहंदो क़यामत ताईं। ऐं मूं बि दुनिया जहान जा काफ़ी मुल्क ॾिठा आहिनि, पर मुंहिंजे वतन जहिड़ो को वतन न आहे। रूहानी निस्बतूं छॾे, रूहानी निस्बतूं त असांजो मदीने जो को मट न आहे। हिजाज़ मुक़द्दस जी कायनात में ॿी का सरज़मीन, बल्कि अर्श मुअल्ला खां बि मदीनो मथे आहे। समझो था, रूहानी निस्बत के छॾे बाक़ी दुनिया जा मुल्क घुमी ॾिसो, मुंहिंजे पाकिस्तान जहिड़ो ॿियो मुल्क न आहे। अमेरिका में सिज हीअं पासाए तो वेंदो आहे, 6 महीना कॾहिं सिज न ॾिसंदा आहिनि, चंडी पंहिंजो झुड़ी झुड़ हूंदो आहे। जॾहिं सिज ॾिसंदा आहिनि त उन ॾींहुं मिठाई विराईंदा आहिनि, पर अलाह असांखे सिज बि ॾेखारियो आहे। जी, सिज हिकड़ा अहिड़ा मुल्क आहिनि जिन में 6 महीना ॾींहुं आहे, 6 महीना रात आहे। बल्गारिया जो मुल्क आहे, हेॾो सिज लहंदो आहे, हेॾो सिज उभरंदो आहे, रात ॾिसंदा ई कोन। हाणे इहे हिकड़ा मुल्क आहिनि जंहिंमें 6 महीना मुसलसल ॾींहुं आहे। इहे बेपारी कीअं पढ़ंदा, ट्रेपारी कीअं पढ़ंदा, सिज नथो कीअं 6 महीना ॾींहुं। अबा ॻाल्हि सम्झ में अचेव थी? ये रोजा कीअं रखंदा? पर पाकिस्तान के रब 4 मौसमूं ॾिनियूं आहिनि, 4। मलाइशिया में वियासीं, रुगे पिया मींहं वसनि, मींहं 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 चइजे असां त बेज़ार थी विया आहियूं, कपिड़ो पाए साह नथा कयूं, ॿाहिरि कीअं निकिरूं, रुगे मींहं पिया था वसनि। पर असां वटि मींहं वक़्ताए था, मौसम ते ईंदा आहिनि, वसी मुल्क आबाद करे वरी मींहं हलिया वेंदा। कन मुल्कनि में रुगे सीउ आहिनि, माण्हू पिया ॾकंदा, ऐं कन मुल्कनि में रुगे गर्मियूं आहिनि। हाणे विस कतर जे मुल्क में, कतर अरब मुल्क आहे कतर, खुदा जी ज़ात जो कसम आहे त अहिड़ी मूंसां हालत थी, मां त तोबा कई त वरी न कतर ईंदुसि। साईं गर्मी अहिड़ी हुजे जो हीअं पत्थर वहनि पिया, हवा बि घुले पई, हवा घुले पर पत्थर वहनि पिया। मूं सफ़रनामो जे मुल्क ते वेंदो आहियां, सफ़रनामो लिखंदो आहियां। कतर जो सफ़रनामो मूं नालो तजवीज़ कयो, कतर मंझ करार, किताब जो नालो कतर मंझ करार। जेॾी महिल मौसम ॾिठमि त नालो ई मिटाई छॾियो, भेण हिते करार त आहे ई कोन। मुसीबत जहिड़ी गर्मी लॻी पई आहे, वरी से हवा में घिम अहिड़ी जो हीअं हथ किच 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 पिया कनि, हथ पेर बदन किच किच पियो करे। रात जो होटल में एयर कंडीशन कमरे में सुत, सुबुह जो उथां त सॼो ॼणो पाणी हारियो पियो आहे फर्श ते। अरे वाह, हे पाणी छा जो केरु धोई वियो हाले छा रात में? न, हीअ घिम आहे जेका रात जो आई आहे। माण्हू हली न साफ करे। ॾींहं जो 10 बजे खां पोइ गवर्नमेंट जो ऑर्डर आहे त कंहिं बि कंस्ट्रक्शन कंपनी, जेके तामीराती कम वारियूं कंपनियूं आहिनि, को बि पंहिंजे मज़दूर खे ॾींहं जो 12 खां पोइ 10 खां पोइ कमु करणो न आहे। जंहिंजी कंपनी जे माण्हू ॾींहं जो 10 खां पोइ कमु कयो त उन ते 50,000 रियाल जुर्मानो आहे, ॾींहं जो कमु न करे सघंदा। जे करे त माण्हू मरी पवनि, एॾी सख़्त गर्मी आहे कतर में। पर असांजो मुल्क पाकिस्तान, हारी नारी वेचारा लॻा पिया आहिनि, रात जो ॾींहं जो बराबरि 40 गर्मियुनि जो बचे थो, तॾहिं बि माण्हू कमकार सां लॻा पिया आहिनि। इहे गर्मियूं बि फ़ाइदे वारियूं चिटूं थींदियूं आहिनि त कणक जा हिन सारियुनि जा फसल पचंदा। हींअर चिट न कंहिंजी मिट, चिट्रा गर्मी आहे, पर इन ते जीअं चिट थींदी तीअं सारियूं फल कंदियूं, अन्न दाणो मज़बूत थींदो, चांवर सुठा थींदा, खाधे में लज़ीज़ थींदा, फ़ाइदो आहे। सुभान अल्लाह। कंहिं मुल्क में नहर कान्हे, पर मुझे प्यारे पाकिस्तान जे अंदर अल्लाह ताला पंजाब में 5 नहरूं वहायूं आहिनि, पर सिंधु नदी जो पानी माखीअ जहिड़ो। सुभान अल्लाह। सीहान ऐं जिहान
फुरात ऐं नील मदीने वाले साईं फरमायो त 4 नहरूं जन्नत जूं नहरूं आहिनि, 4 नहरूं बेहिश्त जूं नहरूं आहिनि, 4 नहरूं जो असुल जन्नत आ। कहिड़ियूं? हिकिड़ी नील, ॿी फुरात, टी सीहान, चौथों जीहान। सीहान जे बारे में तफ़सीर लिखनि था त सीहान मजा मुराद सिंधु नदी आ। अञा न ठारियो। सिंधु नदी जन्नत जी नदी आ, बेहिश्त जी नहर आ।